पीपल्स पार्टी ऐं मखदूम हाउस जे सख़्त सियासी मुखालिफ़ पीर ऑफ भिट्रा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी कराची में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान बलदियाती इलेक्शन में पैदा थियल समूरा इख्तिलाफ़ ख़त्म कंदे सैयद गदा लतीफ़ी पंहिंजे ख़ानदान समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा पारां पीर ऑफ भिट्रा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी पार्टी में शमूलियत ते आजियां कई वई। राब्ते करण ते पीर ऑफ भिट्रा ऐं टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त समूरा इख्तिलाफ़ ऐं ग़लतफ़हमियूं ख़त्म थी वयूं आहिनि। हाणे मखदूम ख़ानदान सां गॾु हूंदासीं। हाणे समूरा सियासी फ़ैसिला मखदूम ख़ानदान सां गॾिजी कंदासीं। मुलाक़ात दौरान हाना म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन गुल मोहम्मद पहवर, मीर मुसरत जाफ़री, फैज़ अब्बास मल्ला ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।